नाहे पर खासुल खास जिस्म जी जेका दोस्ती हूंदी आहे सा असर करे अखियुनि जा मज़ा कननि जा मज़ा वात जा मज़ा ॻाल्हाइण ॿोलाइण जा मज़ा हथनि जी पेरनि जी तिरपनि जा मज़ा इन्हनि खे चइबो आहे ज़ाहिरी नफ़सानी मज़ा। ॿियो वारी आहे रूह जो करार जंहिंखे चइबो आहे कल्ब सलीम। उहो वरी आहे मालिक जी महिरबानीअ सां अमान जे नूर ऐं रोशनी जे वसीले सां कलंदर जो दीदार अदारे जो दीदार मस्त जो दीदार मखदूम जो दीदार हाफ़ जो दीदार हुस्न जो दीदार महबूब जे गुलाम जे गुलाम सदर जो दीदार महबूब जे सहाबे जो दीदार नबियन हरनी जो दीदार साद हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बदली आहे रूहानी दोस्ती वलियन के कलाम चवाया कलाम जो खास मफ़हूम भी हुआ राजी थी वियो अमान तारो नूर या रोशनी या ज़ियारत हुनखे मिले ऐं पंहिंजे पिणीअ जो थी पवे जेकॾहिं हयातीअ में असांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी पवे त पोइ असांखे सकरात में कब्र में हशर में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत सां ज़ाहिर सां ईमान सां ख़ात्मो में ख़ैर थींदो। हिन जमात में ज़रूर के औलिया हूंदा के महबत वारा हूंदा के कुर्ब वारा हूंदा जिन खे मालिक नवाज़ियो हूंदो के कलंदर जे कचहरी में पहुता हूंदा के अब्दाली कचहरी में पहुता हूंदा के मखदूमन जे कचहरी में पहुता हूंदा के गौस जे कचहरी में पहुता हूंदा के वरी कुतुब जे दर्जे में पहुता हूंदा। हरनी जा जेके जेके दर्जा आहिनि सभु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जा ग़ुलाम आहिनि उन उतां खे फ़ाइदो मिले थो। ही तव्हांजे कुर्ब जो नतीजो आहे जेके जेके आया हो सभु कुर्ब जे लिहाज़ सां आया आहियूं उहो सभु खां जो ख़्यालु पंहिंजो आहे। हीअ आम कचहरी न आहे आम ॻाल्हि करण जहिड़ी न आहे जेका कंहिंखां खणी हलिजे। सवेल में हिकिड़े फ़क़ीर शहर पढ़ियो हो जंहिंमें चयो आहिनि त हीअ आम करण जहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि छो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलायत दर्जो जॾहिं विरायो थिए त 1,24,000 महबूब जा सोबती पुठियां निमाज़ पढ़ी रहिया हुआ। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु रकात पढ़ी ही बैतुल मुक़द्दस ॾे मोहर करे ॿी रकात पढ़ी ही बैतुल्लाह ॾे पर उनमें महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहानी तरह उन्हनि जे रूहनि खे छिके 1,24,000 मझां को किथां कुल 10 ॼणा इशरतन मुबशरा चूंडिजी विलायत में महबत में इश्क में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां निमाज़ अदा कई। पाण फरमाइनि त हीअ इशरतन मुबशरा 10 साहबी जेके आहिनि से इन्हनि खे मार्ग जो दर्जो मिलंदो उहे मूंसां ख़ुलासो कचहरी वेही ॻाल्हाइनि। आम वारनि जे लाइ आम रस्तो खुलियो पियो आहे। आम लफ़्ज़ में ईअं ॻाल्हायूं त हे मज़हर में फाथल आहिनि के ज़ाल में फाथल आहिनि के इश्क जे ज़ाहिर जे चमड़ी में फाथल आहिनि त के वरी कंहिं दुनिया जी महबत में फाथल आहिनि के दुनिया जे गॾु करण में फाथल आहिनि के नौकरियुनि जे इंतज़ार में आहिनि उहो इंतज़ार बि कोन्हे को त मां मोहम्मद रसूल जी कचे में पहुचां। हीअ जेके फ़क़ीरुनि में फ़क़ीर जी गॾु थियाणी आहे ख़ासि कचहरी उन्हीअ में हाल वारे खे हाल कबो आहे ॿिए खे हाल कोन कबो आहे। हूअं बि जिन्स खे जिन्स सुञाणंदी ऐं उनखे पंहिंजे वात उन जिन्स जी हूंदी ॿिए खे ख़बर कान्हे का। वलीउल्लाह हर ॻाल्हि खे नफ़ी करे विसारे करे पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ मोहर कंदा आहिनि जेके रोज़ानो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कचहरी में महबूब जो ज़िक्र करे पंहिंजा नेण ठारींदा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो पंहिंजे हयातीअ में हिकु दफ़ो
काबतुल्लाह में जेको हजर अस्वद आहे उनखे चिमी ॾिनी ही हींअर अलाए केतिरा 100 साल गुज़री विया आहिनि त उनखे अञा ताईं हाजी सगोरा वञण में उन में चिमी पिया जो महबूब उन पत्थर खे चिमी ॾिया तंहिं करे सभई पिया चिमी ॾियनि हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं जाइ ते मूं चिमी ॾिनी आहे उन जाइ ते जेको बि चिमी ॾींदो उन जा गुनाह ईअं बख़्शिया वेंदा जीअं हुनजे पेरनि खां चुटी जे समूरा जीअं अमर जे पेट मां नंढो ॿारु पाप ॼमे अची हुनखे पाक कयो वञे रुगो पत्थर खे चिमी ॾियनि पर जेकॾहिं रूहानी तरह हर औलिया हर वली शेख मशाइख मखदूम कलंदर अब्दार मुजद्दिद कयूम या कुतुब जेके बि वक़्त जा औलिया आहिनि इहे जेके कोशिश करे पंहिंजे रूहानी तरह पंहिंजे मालिक जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि कचरियूं पहुचनि था ऐं नेम ठारीनि था महबूब जा कदम चुमनि था महबूब जा हथ चुमनि था सच करे पुछियो उहे नूर आहिनि उन्हनि जा हथ चुमण बि सवाब आहे ईअं जो उनखे ॾिसण सां उन गुनाह बख़्शिजी वञनि क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह व हजहू मोमिन जो क़ल्ब अल्लाह जो घर आहे घुर्जियुनि में जो तवाफ़ करणु ही कचहरियूं क़िस्मत सां थींदियूं आहिनि ही जेका कचहरियूं आहिनि से 12 महीने हिकिड़ी राति असांजी आहे इन लिहाज़ सां त रूह जो करार अचे पोइ जंहिंजी क़िस्मत में का विलायत लिखी आहे लिखियलु आहे त माना हितां का लाइक़ जो पाण उनखे मिले वञी लाभ खुलियल असीं मस्तनि जा तालिब आहियूं अब्दारनि जा तालिब आहियूं कलंदर जा तालिब महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कनेक्शन आहे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवाज़ जो हर हिक खे वठणु घुरिजे हींअर के कराची खां के हैदराबाद खां के मीरपुर खां के टंडे लायार खां के टंडे आदम खां के बेरानी खां के हैदराबाद खां के सचन खां के कराची खां के कलकड़ खां के मेहर खां के जोहीअ खां सीता खां शिकारपुर खां बि आया आहिनि के जेकमाबाद खां बि आया आहिनि के भागनाड़ीअ खां बि आया आहिनि के बलोचिस्तान खां बि आया आहिनि सभिनी जा एहसान जो तव्हां हिते आया हो तव्हांजे सदके हिते मन खां मार्ग जो पाणी वधे छो त पुण्य में हूंदो त पाट में पवंदो तव्हांजे अक़ीदे तव्हांजे एतबार तव्हांजे यकीन जे करे रब बि हिन खे नवाज़ींदी तव्हांखे उनजे सदके तव्हांखे मिलंदो हीअ अॼु तव्हांजे कदमनि जी खाध जो मटन आहे पर मुंहिंजा महबूब उन महबूब जा सभु कलमो हिकिड़े पढ़े हिकिड़े यार ते पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मुर्शिद में मीमा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीमा मौला में मीमा मालिक में मीमा मोहब्बत में मीमा ये सब गड्डी के तकबीर नारे रिसालत ई जेके बसी गॾु वेठा सब हिकिड़े अॾ जा कान आहिनि मालिकनि जेको चयो त मालिक जी मर्ज़ी आहे पर अक्सर करे सुबुह जो असरु आहे ॼमण खां वठी उहो पाक आहे पर जंहिंखे जेका जेका सुबुह थिए थी उहो रंग वठी बीहे थो फकीराओ आवाज़ जो एहसान मता है जो तव्हांजे सदके हिन आजिज़ खे बि पंहिंजो रिज़्क़ मोकिले जेके जेके महिमान आया अवांजा एहसान जो पंहिंजो रिज़्क़ पाण खाधव अल्लाह जे तरफ़ां हर हिक जो दाणे ते पंहिंजी पंहिंजी मोहर लॻल आहे हर हिक जे नसीब में उहा मोहर लॻल आहे उन लिहाज़ सां सभिनी खे हिते गॾु चाहियूं सभिनी नंढर गॾिजी खाधा रिज़्क़ अल्लाह जो हीअ अॼु बि तव्हां पुछा करे ॾिसो हिन तरह में न बनी आहे न ॿारो आहे न मिल्कियत आहे न वरी का बैंक में का बैलेंस बि कोन्हे को पर अल्लाह जो नालो अबानी ही सभु मालिक जी इस्मत जी गॾु पिया हाणे तव्हांजो नसीब इन में हो जो तव्हां पंहिंजो नसीब पाण खाधो तव्हांजा एहसान जो कुर्ब करे इन में भाईवार थिया
फकीराओ हिंदी के कलाम हलन था इन्होंने कलाम में अक्सर करे जेके पंहिंजे पंहिंजे नथानी जा राया था पेश कंदा ही कलाम दा न ही सभई असी खास इन लिहाज सां तौहीद जे ॿुधण लाइ मालिक जी तौहीद हूंदी ऐं उन में जेके हे जज़्बे वारा आहिनि से नचनि था के नाचियूं कोन आहिनि के जीअं कादरी तरीक़े में ला इलाहा इल्लल्लाह पढ़े थो उन जो मफ़हूम इहो आहे त वजूद खे विसार ऐं मालिक खे वजूद में जाइ ॾे तो जेके बेचूं बेमिसाल हाव आहे ऐं रब जो चए थो वह वसमीउल बसीर व कलीम बि चए थो यदुल्लाह फौक़ ऐदीहिम चए थो ख़बरदार छो त रब जो ज़िक्र कमाइजे पोइ ख़बर पवंदी त छा आहे इहो सिफ़ाती पर्दो जेको जिस्म पैदा थियल आहे इन में मालिक हरो रंगुड़ चयो आहे जो चइनिया अनासनि जो मुजस्समो ऐं इन में मालिक जे तरफ़ खां उहो अमानत वारो नूर उहो लाइट वारो पावर जॾहिं वजूद में ईंदो आहे त घर वेठे सभु कुझु दीदार थींदा उन लिहाज़ सां तव्हां सां फ़क़ीरनि जे सोबत में रही करे ही जेके अचनि था वीचारा के किथां नचंदा कुॾंदा अचनि था कहिड़ा कोन्हनि के पर मालिक जो इस्म कमाइनि था पेरनि खां चोटी ताईं ऐं उन इस्म में जेको समागम था कलंदर किबरिया जी पैरवी आहे अस्मा मेराज औलिया इहो जेको नचण कुॾण सो कलंदर किबरिया तालिबनि खे ॿुधायो त फ़क़ीराओ हिन में लाइट वारो पावर वधंदो आहे रोशनी वधंदी आहे सनुरीहिम आयातना फिल आफाक व फी अनफुसिहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़ जॾहिं त रब थो चवे क़ुरान जी दलील आहे त रब थो चवे तुंहिंजे वजूद में उहा लाइट जी पावर आहे जॾहिं तुंहिंजे वजूद में ॾेखारींदासीं जायूं मज़ा आफाक पर तुंहिंजे वजूद में पहुचांगे तहकीक मुझे रब आहे सचो जंहिं मूंखे सीने में या वजूद में दीदार कराया पर वेह वञी वटि तने कलम दीनी जे हथ में हिन जाइ में जेकी लिखी आया आहियो के मक़सद रबू वठी आया हूंदा के बीमार हूंदा के औलाद जा शिकायल हूंदा के शादीअ लाइ इंतज़ार हूंदा के औरतूं मर्दनि जी शादीअ लाइ इंतज़ार में हूंदियूं के मर्द औरतुनि जे इंतज़ार में हूंदा के कर्ज़ जे फाथल हूंदा कर्ज़ लही वञे त असां आज़ाद थी पऊं अहिड़ी तरह कई मक़सद वठी आया हूंदा पोइ जेके जेके तव्हांजा मक़सद पूरे करण वारो मालिक उहो हिन जमायत में कहिड़ा औलिया लिकड़ बि आहिनि जेके पाण खे ज़ाहिर नथा कनि पर मालिक उन्हनि जे सदके हीअ दुआ क़बूल कंदो मुंहिंजो अॻ में बि हुयो रज़ा त जेके हिन जाइ ते आरफानी कचहरी हीअ असांजी आहे आरफानी कचहरी उन में फ़क़ति आरफाना कलाम हुजनि आर्ट वारा न चमड़ीअ वारा न मज़न वारा न बल्कि रूह खे आज़ाद करण लाइ रूह जो परवाज़ थिए जंहिंमें पंहिंजे मालिक जो महराज बि थिए ऐं उन सां गॾु ही जेके तही आया उन में तव्हांजा मक़सद बि थी वेंदा घणनि फ़क़ीरनि जो हिन जमात में एतिराज़ हूंदो आहे त ही नचनि छो था अल्लाह ते हो ला इलाहा इल्लल्लाह वरी इल्लल्लाह ते अचो वरी अल्लाह ते अचो वरी हू ते अचो हू आहे तुम ज़ात जो हू ज़ात या अल्लाह या हू अल्लाह हू इन्हनि जा असां लख लख करोड़ करोड़ पढ़िया हूंदा चओ त अजत बनाता की माफ़ी रहणी आहे पोइ जॾहिं लाइट वारो पावर हिते वजूद में आयो ऐं अखियुनि जे वसीले तव्हांजे सीने जे सत्कार कयो त तव्हांजे वजूद में हुयो जोत बरी ऐं तव्हांखे प्यार को नसीब थी जे परे खां नचंदा आहिनि चरिया न आहिनि नचण में बि ज़्यादा करे था कनि वरी उन सां घणा खौस था कनि हीअं था कनि लकुण था हणनि अड़े कंहिंसां खौस कयो हुजूर जा ग़ुलाम
महबूब जो गुलाम आहिनि मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम आहिनि मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म मुजिब पंहिंजो ज़िक्र था कमाइनि उन्हनि सां खाउस करणु यानी अलाह सां खाउस